पैसा खपन वापस जे माण्हू खे ॾियणा हुया पैसा उहे कढाए अञा पहुतमी दरवाजे ते ॿार बि अची विया हथियार उन्हनि सिधा कया हथियार जो हिकिड़ो चएसि थो हाणे सड़ियसि ॿियो चए थो न मां चयो बाबा तोखे मिलिया न भैया छा ॾियां बाक़ी स्कूटर बि कायो वञ मां चयो पोइ उन विया हलिया हुते जो हुते पोइ हिते ई मोटरसाइकिल फेराए पोइ हिते लाइ विया सिंध बैंक कोट शहर में वधंदड़ ॾोहनि शहरनि लाइ शदीद अदम तहफ़ुज़ पैदा करे छॾियो आहे। ॾोहारनि जी दिलेराई जा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। पुलिस स्टेशन वेझो बि शहरी महफ़ूज़ न आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान ॾोहारनि ॿिनि वॾियुनि वारदातुनि खे अंजाम ॾिनो। ॾोहारनि शाहिद शेख जे घर में दाख़िल थी रोक रक़म समेत लखें रुपया चोरी करे फ़रार थी विया ऐं अलीदोस्त चांडे जे घर ॿाहिरां मोटरसाइकिल चोरी करे विया जॾहिं त पुलिस स्टेशन खां थोरो मुफ़ासिले ते मोटरसाइकिल सवार हथियार बंदड़ सिंध बैंक मां 10 लाख रुपया कढाए घर ईंदड़ हिंदू वापारी जगदेश खां हथियारनि जे ज़ोर ते फुर करे ॾोहारनि जी मौजूदगी में ॾोहारनि वापारियुनि खे गोली हणण जूं धमकियूं ॾींदे 10 लाख रुपया फुर करे आसानी सां फ़रार थी विया। मुतासिर वापारी जगदेश रोवंदे ॿुधायो त सिर्फ़ 5 मिंटनि अंदरि संदसि ज़िंदगी जी जमा पूंजी फुरे विया। ॾोहारनि मासूम बचड़नि अॻियां बेरहमी सां फुर कई। शदादकोट जेको कंहिं वक़्तु अमन अमान सबबि सॼे सिंध में मशहूरु हो अॼु ॾोहारनि जे रहम करम ते नज़र अचे थो। शहरियुनि जो चवणु आहे त पुलिस ॾोहनि जे रोकथाम में ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के बि असराइता क़दम न खणी जॾहिं शहरी ख़ौफ़ विचां घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। शहरीनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त वधंदड़ ॾोहनि जो सख़्तु नोटिस वरितो वञे ॾोहारनि खे गिरफ़्तार करे फुर कयल रक़म वापसि कराई वञे ऐं शहरी ज़िंदगी खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।